मिरपुर ख़ासि शहर ऐं भरपासे में अण ऐलानियल बिजली लोड शेडिंग शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो। वापारियुनि सां बि वेधन थी वई। सिविल सोसाइटी पारां हैस्को ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। हैस्को जी ज़ियादतियुनि जंहिंमें बिजली जी अण ऐलानियल लोड शेडिंग, वाधू बिलनि, ट्रांसफार्मर तब्दील न करण ऐं भत्ताखोरी करण ख़िलाफ़ मिरपुर ख़ासि जी सिविल सोसाइटी जे अॻवाननि जे हिकु गजाणी थी। गजाणी जी सदारत वाजिद लगारी कई। गजाणी में मुस्लिम लीग नून जे अॻवान मीर सफ़दर टालपुर, एडवोकेट शौकत रामू, एडवोकेट अल्ताफ़ चांडियो, शेर मोहम्मद सोलंकी, ताज रिंद, सहमद नारेजो, नकाश मरी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते गजाणी में फ़ैसिलो कयो वियो त ज़िले में बिजली जे मसइलनि ऐं हैस्को जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी मिरपुर ख़ासि पारां एहतजाजी तहरीक सूमर खां शुरू कई वेंदी। अॻवान जो त इन बाबति ठहिराउ बि पास करायो वेंदो, जॾहिं त अरबा ते सिविल सोसाइटी जो एहतजाजी अंदाज़ में वाबदा हैस्को जी ऑफिस नज़द बस टर्मिनल ते याददाश्त पेश करण समेत एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। हिन जो त ख़मीस 3 जून ते हैस्को मिरपुर ख़ासि ख़िलाफ़ ट्विटर ट्रेंड हलायो वेंदो, जॾहिं त आचर 6 जून ते मुख़्तलिफ़ सियासी अॻवाननि, सिविल सोसाइटी जी तंज़ीमनि ऐं वापारी एसोसिएशन तोड़े सहाफ़ियुनि समेत शहरनि सां गॾिजी कमिश्नर, डिप्टी कमिश्नर जी ऑफिस, वाबदा ऑफिस ते धरने या टूल प्लाज़ा ते रोड बंदि करण मां कंहिं हिकु या मरणी ऑप्शन ते गौर करे धरने जी तारीख़ ऐं वक़्त बाबति सलाह मशवरा ऐं फ़ैसिला कया वेंदा।